काबिल एहतराम मेहमानन के प्री प्यारन दोस्तन के मुनाचीज एहसन अली सखीरानी पर अस्सलाम वालेकुम या अली मदद अकमो जो सदा खुश रहो जीअं त असांजा तमामु काबिल एहतराम दादू जूं शख्सियतूं हिन प्रोग्राम में शामिल आहिनि जिनमें असांजी दादू जी सूंह साईं मोहतरम रेस रफ़ीक अहमद जमाली साहब मौजूद है हिन प्रोग्राम में। साईं डिप्टी कमिश्नर साहब SSP साहब उन्हनि जी वॾी महिरबानी आहे असांजी महफ़िल में वेठा आहिनि ऐं असांजो काबिल एहतराम साईं शाहजमान मलकानी साहब उन्हनि हीअ ख़ूबसूरत महफ़िल सजाई आहे। इंशाअल्लाह जेको हाल हूंदो सो हाज़िर हूंदो। शुरुआत कयां थो पंहिंजे मशहूर गीत खां। उस्ताद बुखारी जो तमाम बेहतरीन गीत है। तेरी सिक्की में सीने विच हो जी मेरे हल विच कुरान होवे तेरी सिक्की में सीने विच जी मेरे हल विच कुरान होवे बिन जानी में को बिन जानी में को जग लगदा जिवें महशर दा मैदान होवे दिल लुछ दिए उस्ताद बुखारी तेरे आमण दा ऐलान होवे हो अज दिल थी चवे गायो कुछ याद अथई नंढड़े लाए जो नंढड़े लाए जो गालियो कुछ याद अथई नंढड़े लाए जो कुछ याद अथई कपड़न में न दामा कुछ याद अथई
हथ लायूं पिया हथ के कुझु नासी अथई हथ लायूं पिया हथ के अॼु मीठी चवे ॻायूं मुझे मिन्थत मञे प्यारा मुझे मिन्थत मञे प्यारा अच प्यार जो भागुरबा मुझे मिन्थत मञे प्यारा अच प्यार जो भागुरबा अच प्यार जो भागुरबा प्यार जो भागुरबा अच प्यार जो भागुरबा